घोटकी मां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी में डिजिटल लाइब्रेरी जी इफ्तिदाई तकरीब कोठाई वई है, जंहिंजो ख़ासि महिमान रीजनल डायरेक्टर सखर कॉलेज एजुकेशन प्रोफेसर उबैदुल्ला नारेजो, एडिशनल डायरेक्टर फाइनेंस गुलाम नबी सैतो, डिप्टी डायरेक्टर सईद वफा शाह, प्रिंसिपल गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी मोहम्मद यूनुस अब्बासी, प्रोफेसर वकार काइमखानी, प्रोफेसर परवेज़ अहमद चाचड़, प्रोफेसर अब्दुल बासिद, नज़ीर अहमद महर, मोहम्मद सांवल घोटो, नवीद इकबाल, अब्दुल जब्बार, अब्दुल्ला महर, अल्ताफ मलिक ऐं ॿियनि प्रोफेसरनि डिजिटल लाइब्रेरी जो इफ्तिदा कयो है। इन मौके ते गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी जे प्रिंसिपल मोहम्मद यूनुस अब्बासी, ख़ासि महिमान रीजन डायरेक्टर कॉलेज एजुकेशन प्रोफेसर उबैदुल्ला नारेजो ऐं ॿियनि मोज़िज़ महिमाननि ऐं ऑफिसरनि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया। इन मौके ते रीजन डायरेक्टर सखर कॉलेज एजुकेशन प्रोफेसर उबैदुल्ला नारेजो चयो त अॼु गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी में डिजिटल लाइब्रेरी जो इफ्तिदा कयो वियो है। तैलीमी इदारनि में लाइब्रेरी बुनियादी हैसियत रखे थी, शागिर्द डिजिटल लाइब्रेरी में भरपूर फ़ाइदो वठनि। हिन चयो त हू गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी में शागिर्दनि जे वॾो अंग ऐं तैलीम जो मयार ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहे। हिन चयो त कॉलेज में समूरियूं सहूलियतूं फ़राहम करणु असांजी तर्जन जो हिसो आहे। उस्ताद असांजो असासो आहे जेके असांजे नस्ल जी तैलीम ऐं तरबियत में अहम किरदारु अदा कनि था। हिन खे जदीद सलाहियतनि सां रोशनाश करायो वेंदो। उस्तादनि खे घुर्जे त हू महिनत कनि ऐं शागिर्दनि खे जदीद घुर्जनि मुताबिक़ तैलीम सां आरास्ता कनि। आख़िर में कॉलेज जे प्रिंसिपल मोहम्मद यूनुस अब्बासी, रीजनल डायरेक्टर सखर कॉलेज एजुकेशन प्रोफेसर उबैदुल्ला नारेजो जो शुक्रियो अदा कंदे चयो त अहिड़नि दौरनि सां शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी है। सभ खां पहिरियां त इहो तव्हांजी महिरबानी जो इहे तालीम जे इन मसइलनि में जो त हिते असां सिर्फ़ु कुझु ॾींदा ई आहियूं ऐं इन पंहिंजे क़ौम खे तव्हां अची करे टाइम कढी था आया हो, तव्हांजी महिरबानी। ऐं उन सां गॾु जेको असां हिते विज़िट कयो आहे उन में साईं जी महिनत आहे, साईं यूनुस अब्बासी साहिब जी, जंहिं मूंखे कम ॿिया बि हुया कराची जा बि, पर साईं चयो साईं असां हिते महिनत कई आहे, अचो ऐं असांजी महिनत खे ॾिसो ऐं उन में असांखे एडवाइस बि कयो। हिते अची करे ऐं माहौल जेको मां ॾिठो, स्टूडेंट्स तव्हां बि ॾिसो था दोस्त त उहे मौजूदु आहिनि ऐं हिन इदारे जी जेका क्रीम असांजी प्रोफेसर हज़रात आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। ऐं उन सां गॾु साईं खे जेको गवर्नमेंट असांजे साईं सरदार अली शाह साहिबु, साईं असांजे सेक्रेटरी साहिबु ख़ालिद शाह साहिबु जेके महिनतूं कयूं, जेके उन असांखे उन्हनि ख़र्च कया आहिनि इदारनि ते, उहे साईं वटि अची करे महसूसु थियो आहे त उहे ख़र्च नज़र अचनि था। ऐं डिजिटल लाइब्रेरीअ मां जेको साईं खे बजट मिली उन मां लॻे थो साईं उन खां कमु अञा तव्हां जहिड़े दोस्तनि खां बि कमु वरितो अथई जो एतिरो कमु साईं ॾेखारियो आहे। न त वरना जेको आहे इहे शयूं एतिरियूं न थी सघंदियूं आहिनि। थोरनि पैसनि मां घणो साईं कमु करे वियो आहे, पर वरी एजुकेशन खे ॾिसूं था त असांजा इहे घणा पैसा आहिनि, छो त असां वटि एतिरी बजट त आहे कोन। ऐं तव्हां सभिनी खे मुबारक हुजे, जेके बि हिते दोस्त आहियो, उस्ताद आहियो या स्टूडेंट्स आहियो, पेरेंट्स आहियो या तव्हां मीडिया जा ॿाहिरि दोस्त आहियो, त हिन असांजे हिन शहर में, हेतिरनि नंढनि शहरनि में, त घोटकी को एॾो वॾो शहर कोन्हे को, पर माशाअल्लाह उन में ही डिजिटल लाइब्रेरियूं हिन वक़्त जे पूरी दुनिया जी ज़रूरत आहे। साईं अॼु असांजो ॿार जॾहिं हिन में वेहंदो त ही पंहिंजा किताब ऐं पूरी दुनिया वारा किताब उहे हितां वेही, हाणे ईअं न चई सघंदो त असांजे हिन शहर में मूं वटि किताब न आहिनि त मां कीअं पढ़ां। वाक़ई इहा पोज़ीशन बि हुई त ॿार असांजा हितां पढ़ण लाइ के लाहौर वेंदा, के कराची वेंदा। हाणे सिंध गवर्नमेंट जॾहिं इहा असांखे सहूलियत ॾिनी आहे, असां हर ज़िले में तक़रीबन इहे लाइब्रेरियूं इस्टेब्लिश कयूं आहिनि, जंहिंमें मुंहिंजो डायरेक्टर साहिबु, डिप्टी डायरेक्टर साईं वफ़ा शाह साहिब जी महिनत आहे, जंहिं वञी करे इहो कमु कयो आहे। मुंहिंजो लॉ ऑफिसर बि आहे असांजे डिपार्टमेंट जो, इन वञी करे पाण महिनतूं करे पंहिंजे ख़र्च ते वञी करे इहे असांखे इस्टेब्लिश करे ॾिनियूं आहिनि। ऐं मां प्रिंसिपल साहिब जो थोराइतो आहियां, तव्हां इलाइक़े वारनि जो थोराइतो आहियां जिन इन साईं सां कोऑपरेशन कयो आहे। ऐं गवर्नमेंट जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे पंहिंजे ॿारनि जे फ्यूचर लाइ इहे हेतिरो कुझु गवर्नमेंट जी असां त इहे सम्झंदासीं महिरबानी आहे। साईं सरदार अमन शाह मिनिस्टर एजुकेशन ऐं साईं ख़ालिद शाह, उन जी बि वॾी महिनत हुई जेकी डिजिटल लाइब्रेरी असांखे मिली आहे। लख थोरा उन्हनि जा साईं जा आहिनि ऐं डायरेक्टर साहिब जन आया आहिनि उबैदुल्ला नारेजो साहिबु,
उन्हनि जी वॾी महिरबानी। अॼु उनजो इफ़्तिताह कयो आहे। हीअ ईअं सम्झो त असां पूरी दुनिया सां ॻंढिजी वियासीं। घोटकी शहर असांजो तमामु नंढिड़ो आहे, तमामु नंढिड़ो आहे। सो हीअ वॾी सहूलियत असांखे गवर्नमेंट ॾिनी आहे, उनजो वॾो अहसान आहे सिंध गवर्नमेंट जो। ऐं ॿियो त असां लोकल आहियूं, हितां घोटकी जो ई मां आहियां ऐं ॾींहुं राति महिनत कयूं था ऐं मां एडमिशन वधाई आहे। छोकिरनि जो रिज़ल्ट पंहिंजा तमामु ज़बरदस्त आया आहिनि। अॼु तव्हां पाण ॾिठो त केतिरो मूं वटि तादाद आहे शागिर्दनि जो। इहो इन्हनि ॿारनि जे लाइ वॾी सहूलियत आहे। लख कुर्ब। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।